ॿियो हिन में सुवाल लिखियल आहे त जनाज़े खां पोइ वेही दुआ घुर्जे या न। मां खां पुछो हूं ठटे में साईं जनाज़े खां पोइ दुआ घुर्जे मैयत खे क़ुरान बशकाइजे या न मुला झलनि था। मां चयो पोइ मुर्सी कयो मैयत खे रखी वाह जे कपर ते कुता बछायोसि। जनाज़े खां पोइ दुआ बि न घुरो क़ुरान बि न बशकायोसि बाक़ी इहो कमु रहियल इहो करे छॾियो। मुझे हबीब जी हदीस चो सुभान अल्लाह इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फअखलिसू लहु दुआ। अवादनी जनाज़े जी नमाज पढ़ो ऐं पढ़ी फारिग थियो त उन खां बाद में जनाज़े खां पोइ ख़ालिस दिल सां मय्यत जे लाइ दुआ घुरो। चो सुभान अल्लाह। मुल्ला सुभाणे तव्हांखे चवंदो इहा दुआ जेका हदीस में आहे जनाज़े में आहे। जनाज़े अंदर आहे ॿाहिरि न आहे। चऊं भला में खां ॿाहिरि कढासीं। हा हज़रत अमीर उमर जॾहिं शहीद थियो उनजो जॾहिं जनाज़ो पढ़ियो त उनजे जनाज़े में हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम असहाबी मौजूद कोन हो। सम्झो था अलाए ॿाहिरि वियो असहाबनि नमाज़ जनाज़ो पढ़ी सलाम वरायो वांदा थिया त अब्दुल्लाह बिन सलाम भॼंदो भॼंदो अची पहुतो। जीअं जो सहाब सगोरा हज़रत उमर जो जनाज़ो पढ़ी सलाम वराए वांदा थिया त हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम हकल कई इन सबक़तमूनी फिस्सलात फला तस्बिकूनी बिद्दुआ। ओ सहाबियो अमीरुल मोमिनीन उमर जो जनाज़ो तो पढ़ी वियो मां तो कोन पहुतुसि पर तकड़ न कजो तरसो भला दुआ में त मां शरीक थियां। कंहिं बि असहाबी कोन चयोसि त चरिया दुआ आहे कान छाजी दुआ। पाण बि सहाबी हो पाण छो पियो तरसाए। सभई असहाब तरसी पिया। तव्हांखे ख़बर आहे त हज़रत उमर जी शहादत वक़्तु वॾा जलील क़दर सहाबी हज़रत उस्मान जहिड़ा हज़रत अली मुर्तज़ा जहिड़ा सोने हसन हुसैन जहिड़ा हज़रत अबू हुरैरा जहिड़ा हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जहिड़ा हज़रत नबी पाक जे चाचे हज़रत अब्बास जहिड़ा वॾा वॾा जलील क़दर सहाबी हुया। कंहिं बि एतराज़ कोन कयो सभई तरसिया। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम आयो महफ़िल में शरीक थियो पहुचो अल्लाह आमीन को सभिनि दुआ घुरी। मालूम थियो त असहाब जनाज़े खां पोइ दुआ घुरंदा हुआ ऐं इहो बि साबित आहे त असहाबनि पंहिंजो तरीक़ो कोन हो रसूलुल्लाह खां सिखियो हो। कंहिंखां सिखियो हो माना असहाब जो घुरनि था त माना रसूलुल्लाह खां सिखिया हा न सही। मुंहिंजा दा हदीसुनि केतिरनि हदीसनि में साबित आहे त महबूब करीम बि दुआ घुरी आहे महबूब जे असहाबनि बि दुआ घुरी आहे। हे तव्हांखे भुलाईंदा मां मुंड में तव्हांखे ॿुधायो आहे त रसूलुल्लाह फरमायो अहिड़ा चंडा पैदा थींदा जो अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा तव्हांजे अबनि ॾाॾनि बि कोन ॿुधो। अॻे तव्हांजा अबा ॾाॾा दुआ घुरंदा हुआ कोन घुरंदा। हाणे बेरे जो खयो आहे उन खां पोइ मुला छिता अची थिया। अलाह हिदायत करे जो आमीन।